अरे बबलू, कल दुकान था छो गायब थी वियो है? बाबा मेहरबानी करे अड़े सां गॾु मूंखे बबलू न चवंदा कयो। मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण मां कंहिं तरह ई मुशाइरे में वेठो हुजां ऐं उनजो उनवान हुजे अड़े बबलू अड़े बबलू। बाक़ी तोखे लीडर चवां? बिल्कुलु, अवां मूंखे लीडर ई चवंदा कयो। जेसि ताईं अवां घर भाती मूंखे लीडर तस्लीम न कंदो तेसि ताईं ॿाहिरि इज़त थींदी बाबा। अरे बबलू, तुंहिंजी वरी कहिड़ी इज़त आहे? बाबा ही हथ तो ॿधाओ, महिरबानी करे पुराणा काफ़िया ऐं रदीफ़ इस्तेमालु न कयो। हाणे मां लीडर जो खिताब माणे चुको आहियां। महिरबानी करे मूंखे मुंहनि जे दड़े खां अॻु वारा इस्म यादि न ॾियारियो। लीडर साहब, मूंखे शराफ़त ऐं सवली सिंधीअ में जवाब खपे त कल दुकान तां छो गायब थी वियो आहे? बाबा कल सुबुह सां ई मुंहिंजो कमु थी वियो, इनजे करे मां हलियो वियुसि। सुबुह साण ई तुंहिंजो कमु थी वियो? तुंहिंजे जवाब मां पक न पर मुंहिंजे शक में इज़ाफ़ो थी वियो आहे। अरे किथे दुकान में रोड़ा त नथो हणे? बाबा मुंहिंजी शराफ़त जी गवाही पूरो लोक ॾींदो, पर पोइ बि अव्हां न मञींदो। इन करे मूंखे ई मुफ़ाहिमत अख्तियार करणी पवंदी। अॻु में ई तव्हां गैर पार्लियामानी लफ़्ज़ ॻाल्हाए चुका आहियो, पर मां घरेलू जमहूरियत खे क़ाइमु रखण लाइ सबुर जो मुज़ाहिरो कयां थो। अरे मुफ़ाहिमत जी पॉलिसी अख्तियार न कंदे न त खंभिजी वेंदे। बाबा अञा ताईं त मूंखां पार्टी बि जॉइन न कई, अव्हां त हाणे साम्हूं जा मुखालिफ़ थी बीठा आहियो। सच चवंदा आहियो, सियासत में पीउ पुट जो लिहाज़ न कंदो।